अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। एस बालाजी खान आख़िरकार मल्हार जे मथां केस दाख़िल कराए छॾींदो। मिठल खान हाणे पंहिंजी धीउ राबेल जो संग मल्हार खे ॾेई छॾींदो। गमदिल हाणे केस जे मथां हथ खणी छॾींदो। एस बालाजी खान मिठल खान खे अगवा कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजी यूट्यूब चैनल मेरी जबली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदड़ एस बालाजी खान पुलिस खे ईअं त ॻाल्हियुनि में फसाए वेंदो ऐं पुलिस खे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तो मल्हार जे मथां केस दाख़िल न कराए त पोइ मां तोखे तारी टारी बि कराए सघां थो। उनजे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन मल्हार जे मथां ई केस दाख़िल कयो। भले गमदिल उनजे मथां फर कटे या न कटे भला तोखे मल्हार जे मथां केस दाख़िल कराइणो पवंदो। पुलिस चवंदो त हारिस बालाजी खान बस तूं परेशान न थी, मां उनजे मथां ज़रूरु केस दाख़िल कराईंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मिठल खान जी घरवारी जेको आहे मिठल खान खे सम्झाईंदो। राबेल बि उनखे सम्झाईंदो त बाबा तव्हां परेशान न थियो। हाणे जेको आहे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन मल्हार सां ठाह तव्हांखे निकावड़ ख़तमु करणी पवंदी ऐं तव्हां मल्हार खे जेको आहे पंहिंजो पुटु सम्झो। राबेल जी शादी जेको आहे मल्हार सां कराए। मिठल खान चवंदो त हाली फ़िलहाल पंहिंजी धीउ राबेल जो संग मल्हार खे कॾहिं बि नथो ॾेई सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त एस बालाजी खान जेको आहे मिठल खान खे धमकाईंदो। मिठल खान खे चवंदो त मूं तोखे जेको आहे कुर्ब सां सम्झायो, फ़िलहाल तूं मुंहिंजी कुर्ब न सम्झे। हाणे जेको आहे मां तोखे ज़बरदस्ती अगवा करे ऐं तुंहिंजे धीउ राबेल सां शादी कंदुसि, सो बि तुंहिंजे अॻियां। उन सां मां शादी करे ऐं पोइ तोखे मारे ऐं तुंहिंजो लाश लोड़े छॾींदुसि। पोइ तुंहिंजो लाश तूं वारे माइटनि खे बि न ॾींदुसि। मिठल खान चवंदो त बालाजी खान अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त अलाह वटि बि हलणो पवंदो। पोइ तोखे अलाह बि कॾहिं बख़्श न कंदो। फ़िलहाल मुंहिंजे पलांद वठण वारा अगरि हिते आहिनि त पोइ तोखां ज़रूरु पलांद वठंदा, अगरि जेकॾहिं न आहे त पोइ मुंहिंजो पलांद तोखां अलाह वठंदो। हाली फ़िलहाल जेको आहे मां पंहिंजी धीउ राबेल जो संग तव्हांखे नथो ॾेई सघां। एस बालाजी खान चवंदो अगरि जेकॾहिं तूं पंहिंजी धीउ राबेल जो संग न ॾींदे त पोइ मां तोखे मारे उछलाए छॾींदुसि। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।